कतल बंद कयो, बंद कयो, जो मासी कतल बंद कयो, शर्म करो, शर्म करो, महंगाई खत्म कयो, शर्म करो। डीजल जा वधंदड़ अघ घटायो, पेट्रोल ऐं डीजल जा वधंदड़ अघ घटायो, पटोरस बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हुवल्लाहु अल्लज़ी ला इलाहा इल्ला हु आलिमुल गैबि वश्शहादति हुवर रहमानुर रहीम हुवल्लाहु अल्लज़ी ला इलाहा इल्ला हु। इस्लाम जिले खंड तरफ़ां सूबे सिंध ऐं मरकज़ी क़यादत जे हुकूमत महांगाई जे ख़िलाफ़ कयो पियो वञे। हीअ हुकूमत पाकिस्तान चाहे मरकज़ी सूबाई हुकूमत ऐं मरकज़ी हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण में मुकमल नाकाम थी चुकियूं आहिनि। ॾींहों ॾींहुं महंगाई खत्म कयो, कतल बंद कयो, बंद कयो, जो मासी कतल बंद कयो, शर्म करो, शर्म करो, महंगाई खत्म कयो, शर्म करो। डीजल जा वधंदड़ अघ घटायो, पेट्रोल ऐं डीजल जा वधंदड़ अघ घटायो, पटोरस अल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विरु लहुल अस्माउल हुस्ना। एवा कारी वलीउल्लाह शाह साहब के सलाउद्दीन कलाम पाक रहिया हुआ इनका पोइ मां दावत खिताब ॾियां जमीयत उलमा इस्लाम हल्के घोड़ाबारी जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद याकूब तरीक़ साहबन खे थोड़ा सा मुखातिब थिए।